अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जेकॾहिं अल्लाह माण्हुनि खे संदन अमलनि जे करे एतिरो ई जल्दी बुराई पहुचाए हा जेतिरो हू दुनिया में पंहिंजी भलाई ऐं फ़ाइदे लाइ जल्दबाज़ी कनि था त संदन कम कॾो को पूरो थी चुको हुजे हा। पर अल्लाह जो इहो उसूल ऐं तौर तरीक़ो या सुन्नत न आहे। पोइ जेके असां सां मुलाक़ात करण जी उम्मीद ई नथा रखनि तिन खे असां हिर ॾेई छॾी आहे त भले पंहिंजी तुग़यानीअ यानी सरकशीअ में भटकंदा रहनि। ऐं इंसान जो त इजो इहो हाल आहे जो जॾहिं मथिस का तकलीफ़ अचे थी त पासो वराईंदे या वेठे या बीठे असांखे पुकारे थो, हर वक़्तु ॿाॾाए थो। ऐं जॾहिं असीं संदसि तकलीफ़ दूर करियूं था या उन जे ॾुख रंज या मुसीबत खे टारियूं था त ईअं नाशुक्रो थी हली वञे थो ॼण हुन पंहिंजी तकलीफ़ में जेका खेसि पहुती हुई असांखे पुकारियो ई न हो। अहिड़ी तरह लीको लंघे वञण वारनि लाइ संदसि अमल सिंगारिया विया आहिनि जेके हू कंदा रहनि था। ऐं बेशक तव्हां खां अॻु असां केतिरनि ई उरूज ते पहुतल क़ौमुनि या उम्मतुनि खे तबाह बर्बाद ऐं नास करे छॾियो जॾहिं उन्हनि ज़ुल्म कयो, जेतोणीकि उन्हनि वटि संदन रसूल चिटियूं निशानियूं खणी आया पर हू ईमान आणण वारा न हुआ। अहिड़ी तरह असीं ॾोहारी क़ौम खे सज़ा ॾींदा आहियूं। हाणे असां ज़मीन ऐं उन खां पोइ तव्हांखे जाइ नशीन कयो त ॾिसूं तव्हीं कीअं था अमल करियो। ऐं जॾहिं खेनि असांजूं वाज़े आयतूं पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त जेके असां सां मुलाक़ाती थियण जी उम्मीद नथा रखनि यानी क़यामत जे ॾींहुं असां सां मिलण जा मुनकर आहिनि, से चवंदा त हिन खां सवाइ ॿियो क़ुर आण या उन खे मिटाए या बदिलाए या फेरफार कर। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त मूंखां इहो थी ई नथो सघे, मूंखे इहो इख्तियार ई न आहे जो पंहिंजे तरफ़ां इन में फेरफार करियां। मां त रुगो उन जी ताबेदारी कंदड़ आहियां जेकी मूं ते वही कयो वञे थो। जेकॾहिं मूं पंहिंजे रब जी नाफ़रमानी कई त मां हिकु अज़ीम ॾींहुं यानी क़यामत जी होलनाक ॾींहुं जे अज़ाब खां डिॼां थो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जेकॾहिं अल्लाह घुरे हा त न आऊं अव्हांखे इहो क़ुर पढ़ी ॿुधायां हा इनके अल्लाह अव्हांखे इन जी का ॼाण ॾे हा। आख़िर तव्हां इन क़ुर में फेरफार जो बेहूदो मुतालिबो छो करे रहिया आहियो? तव्हां त ॼाणो था मां उम्मी अहिड़ो सचो कलाम तव्हां जे अॻियां बयान करे रहियो आहियां ऐं आऊं तव्हां वटि मञियल अमीन सचो ऐं वफ़ादार बि आहियां। हिन खां अॻु आऊं तव्हां जे विच में 40 साल उमिरि गुज़ारे चुको आहियां। छा पोइ बि तव्हां अकुल खां कमु नथा वठो? पोइ उन खां वधीक ॿियो केरु ज़ालिम थी सघे थो जेको अल्लाह ते कूड़ो ठाहे या संदसि आयतुनि ऐं निशाननि खे कूड़ो करे? यकीनन मुजरिम कॾहिं बि कामयाब न थींदा न छुटंदा। इहे उहे मुशरिक अल्लाह खां सवाइ जिन खे पूॼींदा आहिनि से न की खे नुक़सान पहुचाए सघनि था ऐं न वरी को नफ़ो, ऐं पिणु बुतनि लाइ चवनि था त उहे अल्लाह वटि असांजी सिफारिश करण वारा आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त छा तव्हां अल्लाह खे अहिड़ी शइ जी ख़बर ॾियण चाहियो था जंहिंखे हू अल्लाह न आसमाननि में थो ॼाणे सुञाणे न ज़मीन में? उहो पाक आहे ऐं उहो बुलंद बाला आहे। उन्हनि खां जिन सां खेसि शरीक कंदा आहिनि ऐं असुल में सभु इंसान शुरूअ में हिकु ई उम्मत हुआ पर पोइ इख़्तिलाफ़ कयाऊं यानी जुदा जुदा तौर तरीक़ा ऐं अक़ीदा इख्तियार करण करे नाफ़रमान ऐं सरकश थी विया। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तुंहिंजे रब तरफ़ां हीअ ॻाल्हि पहिरियां ई तय न हुजे हा त यानी दुनिया में मोहलत ऐं आख़िरत में सभु कंहिंखे पूरो पूरो बदिलो ॾियण त जिन ॻाल्हियुनि में हू इख़्तिलाफ़ करे रहिया आहिनि तिन जो फ़ैसिलो थी वञे हा। पर अल्लाह जो कानून ऐं सुन्नत अटल आहे, तंहिं करे हू ईअं करणु नथो चाहे। ऐं उहे हक़ जा मुनकर या काफ़िर चवनि था त संदसि पालणहार तरफ़ां मथस मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते का निशानी छो न लाथी वई आहे? ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त गैब जो इल्म त सिर्फ़ अल्लाह खे आहे। पोइ तव्हां बि इंतज़ार कयो ऐं बेशक आऊं बि अव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़नि मां आहियां त तव्हां जे हिन बेजा इसरार करण जो नतीजो छा थो निकिरे।